अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत छाला कच्चे जी मते में नंढपण जा यार गॾ थिया आहिनि अॼु यार मुंहिंजो सिकंदर काॾे था वञो और यार वल्लू हिकिड़ो वाला खाए न सभु खाईंदो हुया असां वञूं था कच्चे में कोडी कोडी हो मुंहिंजो मतिलबु ॾकी ॾकर खेॾण रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं सुखे ॾकी ॾकर कर वरी मेहमाननि खे कमंद घुमाईंदासीं एक निन्ना बारी सपे होगी ये यूट्यूब ते रखजा जियो पैमरनि जी सरदारनि जो खे मूं त ॾसियो हिन जो छा थो चए असां चवंदा आहियूं पाणे में पाण हूं सभु हिक ॿिए खां कराईंदा आहियूं अरे कहना क्या चाहते हो ए छोरा जेको आहे सो अॼुकल्ह माल कढनि था छोरा जो हिन जी खमी त मथे खणी ॾिसो त वॾा ढाल मिलनि था छोरा आहे ज़ोर हणंदा ज़ोर में इहो आहे बंद थियो असां मेहनत कई बंद हाणे बैक कैमरा की आई लव यू जाना टाटा भाई असांजो प्यारो दोस्त सिकंदर अली एसके पंवर हिनखे यूट्यूब ते लाइक कयो फॉलो कयो जेको अचेव सभु कुझु कयो हे असांजो दोस्त करेलो खान अॼु मुर्गो बकरो हिनखे ठाहियो आहे सम्झो था न बकरो छा के चको आहे बकरो ये बात भाई संग न पकड़ींदा कयो मस जेको आहे तो ग़रीबनि जी कणक फुटे थी अड़े लही वियुसि मां बने था वीडियो चक्कर संगत अचे पई पोयां कुछ संगत हेॾे अॻियां हुआ तकड़ अथनि हिननि खे कमंद पटण था वञूं पहिरियां हलो मखण पीर ते वुज़ू कयो वाह ये असां हितां लही वेंदा आहियूं ये असां हिते असांजे ॻोठ में 12 इंच लथी आहे ये संगत होया बैठी होया संगत विच मां दरिया पियो गुज़रे हिनखे असां मथां टपी आया आहियूं किरिया बि न आहियूं हेॾे ॾिसो ओयो मस्जिद में तरणो आस्ते आस्ते हियां अचनि था गरीब संगत मस्जिद में हलणो आहे वुज़ू कयो तबियत सेहत नियत सब साफ थी अरे भरी भैया खणो जैतून न बा जैतून खाइणा पोइ पेट में सूर थो पए कच्चा कमंद कहिड़े पासे ओ एॾे कमंद ओ एॾे 3 किलोमीटर तकरीबन पंधु करणो पवंदो सुधरंदो आई उन जी कोख वरी वधंदी हां ॾिस न केर अकड़ी में हूं कच्चे हेठों आया हूं कमाई पकड़ गया पर प्रोग्राम बढ़ गया कौन है ये लोग कहां से आते हैं